अवामी आवाज़ मीरपुर माथेरे जे रिपोर्टर शहीद नसरुल्लाह गडाणी जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ ऐं सहाफ़ियुनि जे खून सां इंसाफ़ समेत प्रिया कुमारी ऐं ॿियनि मुग़वियुनि जी बाज़ियाबी लाइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सहाफ़ियुनि, सियासी ऐं समाजी तंज़ीमुनि जा एहतिजाजी मुज़ाहिरा जारी आहिनि। मांझंदि में प्रेस क्लब जे सरपरस्त यूसुफ उमराणी, गुलज़ार मल्लाह, मोहसिन ख़ासकेली जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं मुज़ाहिरीन चेताव ॾिनो त शहीद सहाफ़ी जे क़ातिलनि खे गिरफ़्तार न कयो वियो त सीएम हाउस जो घेराव कंदासीं। कंदकोट में जमायत इस्लामी, SUP, PTI, STP ऐं ॿियनि तंज़ीमुनि शहीद सहाफ़ियुनि जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ रैली कढी एहतिजाज कयो। हुननि अमन अमान जी सूरतहाल ते ज़ाब्ते ऐं मुग़वियुनि जी बाज़ियाबी जी पिणु घुर कई। भान सईदाबाद में बि सहाफ़ी इतिहाद जे सॾ ते SUP भान पारां शहीद सहाफ़ियुनि जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी ऐं प्रिया कुमारी जी आज़ादी लाइ एहतिजाजी रैली कढी वई, जंहिंखे दरिया ख़ान लगारी, असगर शाहाणी, असगर सोलंकी ऐं ॿियनि ख़िताब कयो। अॼु सिंध में सहाफ़ी इतिहाद तरफ़ां ऐं GUI तरफ़ां सिंध में एहतिजाजी काल ॾिनल आहे। शहीद नसरुल्लाह गडाणी जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी, जान मोहम्मद महर ऐं ॿिया जेके सहाफ़ी क़तल पिया थियनि भई प्रिया कुमारी जी आज़ादी लाइ, उन जे यकजा रैली, उन जे जेको आहे सो माना इतफ़ाक़ राय सहमत जे लाइ सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी हुकूमत तहत पूरी सिंध में असांजा दोस्त उन्हनि सां गॾु ऐं जिते उन्हनि जूं तंज़ीमूं न आहिनि उते असां पाण रैलियूं कढी ऐं इहो डिमांड था कयूं सिंध गवर्नमेंट खां त सिंध में जेको हीउ गुंडा राज आहे, हीउ जेको धाड़ेल राज आहे, उहो ख़तमु कयो वञे। असांजे जो कि एहतिजाज करण जो मक़सदु इहो आहे त जेका बि सिंध में लाक़ानूनियत आहे, जेका बि सिंध में बदअमनी आहे, उन जी ज़िम्मेवार पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे। छाकाणि त जंहिं इलाइक़े में बदअमनी थिए थी उन जो ज़िम्मेवार उन जो लोकल जेको वॾेरो आहे, उहो जेको चूंडियल नुमाइंदो आहे, MNA आहे, MP आहे, उहो ज़िम्मेवार आहे। उन इलाइक़े जो जेको बि चोरखान आहे, उन इलाइक़े जो जेको ॾाढो जवान पाण खे सम्झाए थो, जेको ॾोहारी माण्हू आहे, जेको स्मगलर आहे, उन जा सिधा सवा तालुकात हद जे MP MNA सां। जेकॾहिं पीपल्स पार्टी चाहे इहे ॾोह, इहे गुनाह, इहे घटि थी सघनि था, इहे ख़तमु थी सघनि था, शहीद नसरुल्लाह जहिड़ा जेन्युइन माण्हू बची सघनि था। पर इंतिहाई अफ़सोस सां चवणो थो पए त पीपल्स पार्टी इन में राज़ी आहे त जेके असुली माण्हू आहिनि, जेके हक़ सच लिखनि था, जेके चवनि था सिंध में अन्याय बंदि थिए, जेके चवनि था सिंध में ज़ुल्म बंदि थिए, उन्हनि खे ख़तमु कयो वञे। शहीद नसरुल्लाह गडाणी या अज़ीज़ मेमण, पंहिंजो जान मोहम्मद महर, जेके बि सहाफ़ियुनि ते हमला थियनि पिया ऐं उन्हनि जे लाइ असां हर वक़्तु आवाज़ु उथारियो आहे। ऐं आज़ादु सहाफ़त खे सिंध गवर्नमेंट या पाकिस्तान जी गवर्नमेंट दॿाइणु चाहे थो ऐं असां उन्हनि लाइ मज़ाहमत कंदासीं। असां इहो चवणु चाहियूं था त सहाफ़ियुनि खे ते हमला करणु ऐं सहाफ़ियुनि खे हिसाइणु बंदि कयो वञे। ईअं न थिए त हे पब्लिक सॼो सहाफ़ियुनि जे करे ऐं आज़ादु सहाफ़ खे मुंझाइण जी कोशिशि पिया कनि। असां सभु रोडनि ते हुजूं ऐं हिन हुकूमत लाइ ॾुखियायूं बणिजी वञनि। असां मज़ाहमत कयूं था, इन लाइ अॼु असां एहतिजाजी रैली कढी। आज़ाद सहाफ़त ज़िंदाबाद ऐं सहाफ़ी भाइरनि सां असां गॾु आहियूं। हीअ लाक़ानूनियत, हीअ दहशतगर्दी, रियासतगर्दी, हीअ पाकिस्तान पीपल पार्टी जी आहे, वॾेरनि जी आहे, सरदारनि जी आहे, जेके पाकिस्तान में जेके सिंध में लाक़ानूनियत पंहिंजी ठाहे छॾी। कंडियारे में पुराणे टाउन कमेटी खां मौलाना मोहम्मद रमज़ान ख़ासकेली, ज़फ़र खोसो, अनवर सोलंकी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में रैली कढी वई। काज़ी अहमद में सहाफ़ी चौक खां नाज़ बाग ताईं बैनर खणी रैली कढी नेशनल हाईवे ते धरणो हंयो वियो। पाने आकिल में सिंध सहाफ़ी इतिहाद जे सॾ ते शकील वज़ीर, रुस्तम इंढण, फ़ैदा मीराणी, महरम मलिक, बरकत झंडेर ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाज कयो वियो। जेकबाबाद में प्रेस क्लब खां परवेज़ अहमद अबड़ो, मोहम्मद नवाज़ सोलंकी, बख्शर लाहौर जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे DC रोड ते धरणो हंयो। एहतिजाज कंदड़नि चयो त हक़ सच ॻाल्हाइण ते सहाफ़ियुनि खे शहीद कयो वञे थो। प्रिया कुमारी खे हिन वक़्त ताईं कानून लागू कंदड़ इदारा बाज़ियाब नाहिन कराए सघिया। मुज़ाहिरीन घुर कई त शहीद सहाफ़ियुनि नसरुल्लाह गडाणी, जान मोहम्मद महर ऐं ॿियनि जी क़ातिलनि खे फ़ौरी गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो।